जल्दी केरा हो ता इते छो आया हो वाल तो के बुधाई था अम्मा केरा आयो छो आया हिते असीं चवण आया आहियूं के खाना ना आया चओ छा चवण आया हो ये इज्जत ऐं हयाती जो ज़रो भी ख्याल अथव त शहबाज खान जे खिलाफ कंहिं बि क़िस्म जी बकवास न थिए। हां शहबाज खान ला जेकॾहिं का बकवास थी या तव्हां कुछ बुधायो जिंदा न रहंदो ऐं हिन ॻोठ में तव्हां जा लाश ॻोल्हिया न लभंदा। वाइदो आ मां कंहिंखे बि न चवंदस हराऊं से न मोहलत अथनि वाइदे तां फिरूं न पूरियूं थी वेंदियूं। हलो ना इंसाफी ॿियो वरी मथां धमकियूं अम्मा इहा ॻाल्हि त शोएब बि कई त कंहिंसां बि शहबाज खान खिलाफ ॻाल्हायो मतां नुक़सान पहुचे। ठीक आ कंहिंखे न ॿुधायूं पर पक कहिड़ी आ त मुड़ी वेंदो। अम्मा शोएब जो चवण कयूं जेकॾहिं न पोइ हरकत थी त ॾिसबो कोन मुड़ंदो इहो धमकियुनि खां। केर मासी वीरल धमकियूं ॾेई वियो आ जो बराबर न मुड़ंदो पर मां ॿिए हवाले सां आयो चओ पुट कासिम वारा शहबाज खान सां अटकिया आहिनि त नूरी जे अगवा जो हिसाब ॾे। हुन चयो त नूरी मूं वटि या कासिम वारनि वटि शाहिदी ॾे पोइ हिसाब ॾींदुसि। मूंखे शहबाज न पर मीरल अगवाह कयो वञी करे हवेलीअ जी दीवार वटि उछलियई। मां कंहिं वटि का बि शाहिदी कोन ॾींदसि। वे बाबा साबिर के सीता ही कर रखा लिखने वरा गाना जे लिखा जब हिया बैठो जा अरे मुखे पैसा खपन न तारे से शहबाज वट छिकी दो साईं। मां इनकार तो न कयो यार तो सा 8-9 साल थियन अन्या लिखण के सिंग थींदा यार तू रियायत त करना 10,000 मां 3 लाख साबिर अरसो जाचे अरसो 10,000 जो वैल्यू अज 10 लाख समझ इहा रायत न थी सुझई। वाह जी रियायत ना है त हाणे 5 लाख थींदे 5 लाख महीने ते तू 1000 जो 100 ते लेखो कर तभी पैसा पूरा थिंदा। 8-9 सालन जो जेको बीहे न दींदे त रेस अलग पुलिस अना अलग तब इतना त कोन थींदा व्याज ते व्याज चढ़ंदो वियो आ न यार वरिया मां इतना न माना फ्री तो वे देखा अरे तो संग जो वादो कयो हो वो छुटो भेण नथी मन्या था मन्याईस 3 लाख व्याज माफ 2 लाख अन्या ॿिया बि ॾींदो साईं। न अला पर ज़ामिन खपे न त ॿी सूरत में जेल हवाले हूंदे। भला 10,000 खन ॾे त को सामान सड़ो घर जो वठां राज़ी करे वठंदुसि भेण खे न त ज़ोरीअ निकाह बि कराईंदुसि बाक़ी पंहिंजो ज़ामिन मां पाण आहियां पाण। ठीक आ शाम अचजांइ। बाबा साईं ज़फर ऐं कासिम खे हाणे मोकला वतन था शादियूं ऐं साबितियूं हथ कंदा नूरी जा वारिस थी विया आहिनि। एतिरी ऐं ज़ुकाम मौला जो शान आ। सच तो चवी पूरी पक सा बाबा साईं दादे सा दाल ही गरी वई। एतबार तरह ईंदो जॾहिं खुद कासिम वारा चवन। अरे सा माना मूं ते एतबार न अथव। उते एतबार जी ॻाल्हि न आहे गोर पर नूरीअ ते एतबार न आहे। हमराहन सां वाइदो कयो अथसि। इहो ई त चवां थो त इन ई वाइदे ते एतबार न आहे। जॾहिं कासिम ऐं ज़फर वारा चवन त वाकई ये नूरीअ चयो आहे पोइ पक थींदी। उन
उन्हनि ताईं बि ॻाल्हि पहुची वेंदी, पक सम्झो बाबा साईं। उन्हनि वटि ॻाल्हि पहुती ऐं पाण मञूं त पोइ वहिंवार वठंदो सान सरदार सां ॻाल्हाइण जी जुरत था कनि। उहो बि हेॾो मसालो था उछलनि मथां। बाबा साईं मुंहिंजी मञंदव? चओ। मिड़ी रखा सखा ॾियो, बाक़ी वहिंवार खे छॾियो। छो छॾियां? बाबा साईं कम वारा माण्हू आहिनि, कम वारा। परवेज़ खान ऐं बाराम खान जी बग़ावत खे इहे त मोहजनि था। संघार खान खे कंहिं गुम कयो सो न विसारियो। डब ॾींदो सान त जीअं कुंवरा थियनि। बिल्कुलु बाबा साईं, गोगा करे नरम कयूं न, बाक़ी अदावत न। तव्हांजे हथ मां खिसकिया न त परवेज़ खान जे पासे थी वेंदा। लांग तरह थी न ओखां था हिसाब वठनि शहबाज खान खां। जेकॾहिं ईअं नाहे त पोइ ॾिठो छो कराए? पहिरियां छोकिरी खां पक करी हा न बादल। इहो त असां बि न सोचियो न ज़फर। बिल्कुलु कासिम, अवल ई बादल खे चऊं हा न त पुछी पक करे हा त ॾिठा ई न थियूं हा। मां शहबाज खान खे सम्झो ई न आहे। हू वॾो शातिर आहे, का चाल खेॾी आहे। मञियोसीं त शातिर आहे, चालबाज़ आहे, पर छोकिरी बि त मने न। छोकिरीअ ते दबाव आहे या खेसि का ख़तरनाक धमकी मिली आहे। हिस जी ॻाल्हि तां हटी वई आहे छोकिरी। मूंखे पूरी पूरी पक आहे त शहबाज खान ई अगवा कराई हुई छोकिरी। ज़फर बादल का साबिती त खपे न, या सखणो हिवणियुनि ते माल काहे काचे थो पहुचे आबादी जे लाइ। भला छोकिरी ख़ौफ़ में सही, असांखे त ख़ातिरी ॾे न। पोइ शहबाज खान खे ॿुधायां त कासिम करनि था खारे या मारे। जेसीं ताईं साबिती मिले न तेसि ताईं शहबाज खान खे चऊं ई न। असां त खणी न चऊं, पर पाण त चवंदो न, या नंढी तोहमत नाहे ई सन। में घणा दफ़ा बदमाशी कई अथसि, तव्हांखे ख़बर न आहे? कमाल था कयो। ये फ़ैसिलो छिके वठिजेसि न त साख शहबाज खान ते ईंदी। वही सके साखा ॾींदे? हूं ॻाल्हि कई आहे, ॿिए राॼ जो हुजे हा त शहबाज खान साख जे लाइ न चवेसि हा। ऐसा तॾहिं मां साबिती हथ कंदुसि, पोइ ॾिसां त कीअं था हिसाब किताब वठोसि। मीरल, हिन महिल ताईं अमली तरह शहबाज खान ते सरसी हासिल न थी आहे। ऐसे मूं माण्हू गॾु कया आहिनि फसुल खणण लाइ। जेके उतां जा हारी आहिनि न, से उबतियूं था ॿुधाइनि। हारी उबतियूं ॿुधाईंदा? हा रईस, हिन खुड़क पई आहे त असां फसल खणण जी तयारियुनि में आहियूं। हू बि अलर्ट थी विया आहिनि ऐं शहबाज खान वटि वञी पहुता आहिनि। भले किथे बि पहुचनि, असांखे त पंहिंजी मुड़सी करणी आहे न। वैसे बतरफ़ो वेहण महांगो पइजी वेंदो। हारी अलॻि, शहबाज खान जा वाठा अलॻि, फापजी पवंदासीं। अजीब मंतक ऐं दलील आहिनि तुंहिंजा। तोखे पंहिंजे कार्रवाई जे लाइ मज़बूत थियणो आहे। ओॾां खणी 1000 तरफ़ जा माण्हू अचनि, कहिड़ो फ़र्क़ु पवंदो ॿुधाए? शोभ वटि पहुचंदे पहुचंदे सिज लही वेंदो रईस। कुझु हारी तव्हां पंहिंजे पासे कयो त सांझाई थींदी। न त शहबाज खान तरफ़ां कलर बिज मिलण जे बहाने बेड़ लाइ तयार थी विया आहिनि। तूं हथियार बंदि वठी वञी थ्रेशर हणाए ऐं अन्न खणाए। हारनि मां जेके अचनि संदन कलर बिज जो हिसाब गोलियुनि सां चुकाए। ठीकु आहे, ठीकु आहे रईस। जेकॾहिं इहो कमु नथो करे सघी त पोइ देरनि खे साड़ाए। पोइ भले कलर बिज लाइ शहबाज खान न वञनि। मां सरकारी तरह सिधी दावा कंदुसि, तो बूटो न ॿारियो मीरल। जे तो बूटो न ॿारियो त तज़लील खे मुंहुं ॾियणो पवंदो न। रईस मञो थी धारियो, अॼु ताईं मूं घटि हिमत कोन कई आहे। कामयाबी कुदरत जे हथ में बि आहे। बराबर कुदरत जे हथ में आहे, पर माण्हूअ जे हिम्मत ऐं कदम खणण सां कुझु थी सघे थो।
मीरल मां शहबाज खान जो कंध छुड़कियल ॾिसण चाहियां थो छुड़कियल वो राम के लेटा पो बगन सोरवा खाल दे अबरा न हे चलो ॾिसंदे मुर्स मतारो धक्का सा दू उत यार खबर ना है तो फायर के दाया उत तो पगन फायर वारन के समझे तो पगन जी सट वगैरह जो झट उत पूरा में तो खाना का भी करो है यार तो सा रल कर भी फारिया आना तो मरी पर दिल के भी मारे उत यार गुराम उत गुराम उत बता बंद कर रोण रसवल न खाराए इंदी हुअसि न दादन जे थले ते तितरी वारा ठेठा हणदी हुई हाणे खबर पई न त थाणो ठणकिया धणकी न है मासड़ सोराब देर कया मासी जॾहिं मौलवी साहब मिलेस न मूं त चयो थमास दुलारी बि वठियो अच पर सोराब कम जो ई न आहे गुलाब एतिरो सारो कम ठाहियो अथसि मासी अञा कम जहिड़ो न आहे इहो त इत्तेफ़ाक सां थी रहियो अथसि हे गणती आ मौलवी वठी अचे तुंहिंजो सां निकाह करायां पिंजरे में विझी हैदराबाद घुमाइस तव्हां की या पाण खे कब्रिस्तान घुमाईंदसि हाँ बंदूक हटी परे थी वेझो आई ने त मां तां ॿिन्ही खे पूरो कंदसि तो समझो छा आहे कि हां मां दादन जी भेण आहियां चलो बंदूक खामोश ओरो बिचरंदे ने सदाई लाइ खामोश थी वेंदे कवल खे कमजोर था समझो हां होश गुलाब के कमजोर थी समझी हलंदर इस कंधवारी कड़का करचा टारा बुधन से थाणो जे घर में थाणो ते बंदूक ताणे थाणो ठणकिया ठणकी नाए हलंदर मां चवई थी छड़ मुखे मां चवां थो हलंदर रख थी वेंदी हलंदर हल तो कुंड में विहारिया जेस्तान तुझे नक में निकाह जी नाकेली न पवंदी न तेस्तानी तू सिधी न थींदी है थाणो तो खे करे ॾेखारींदी थाणो ठणकिया ठणकी नाए मां चवई हल कंड मां चवई अरे हल
मामी अदा सोराब तू कहिड़ो भाव आई जो भेण जी हालत राम बि नथो काए। तू भेणी नाही मुंहिंजी, तो कॾहिं मूंखे भाउ सम्झो आहे? लीलायुम ताहूं कूकू कयुम, मेड़ मिनतू कयुम, न तो ॿुधी न दादन ॿुधी, त पोइ मां छो ॿुधां? खुदा के मन सोराब न ख्वार कर तू पाण खे ऐं असांखे। तव्हां जिन बेवाजबिन ऐं ॾाढा आहिनि मूंखे अची ॾाढी में ख्वार थियण ते मजबूर कयो आहे। मञो हा त छो ख्वार कयो आहे, छो ख्वार थियो आहे? रत खे बाहि दादन ॾिनी आहे। न कर भेण जे लाइ बंद दरवाजा सोराब। घर ॾे थी वञा त धाणो दर नथी खोले। हया ऐं शर्म सभु लोड़े छॾियो अथव। खामोश घिटी आहे त ॿुधाए हा हया शर्म छा थींदो? तव्हां ॾाढी हयादारी सां हलिया आहियो जो मूंखे सबक ॾियण आई आई। ॾुखियो थींदे सोराब ॾुखियो थींदे। न ॾे धमकी। मां मौलवीअ खे चई आयो आहियां सुभाणे सुबुह जो कंवल ऐं गुलाब जो निकाह कराए हुनखे हैदराबाद मोकिले छॾींदुसि। पोइ भले अची मूंखे मारे वञिजो। अदा सोराब अदा सोराब ओ अदा सोराब। तू पंहिंजो नमूनो ॾिठो आहे जो मूंखे ईअं थो चवी? मूं ग़लति त न चयो, इज़तदारी सां चयो। हा हा तो त असल इज़तदार जी सखावत कई आहे। न चवंदो कर मूंखे ईअं। तू लहणी दो जो चाची सारा जे चवण ते मूंखे घटि वधि थो चवी। पहिरियां पंहिंजो नमूनो ॾिस, पोइ मूमल सां निकाह जी ॻाल्हि कर। हलियो आहे मूमल सां निकाह करण। अरे हेॾा 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 ॻाल्हि त ॿुध। पंहिंजो पाण खे ॾाढी सेफ्टी थी सम्झे हा, कख नथी सहे वेचारी हा। वेसड़ी के जाइ चाची होशदार। मां न सहंदसि तव्हांजो इहे नाइंसाफ़ियूं। असल में मुंहिंजे माइटनि बूटो न ॿारियो, न आया न मुंहिंजी सार लदाऊं। न त तव्हां में हिम्मत आहे जो मूंसां एॾियूं तादियूं कयो। तूं आहीं तादी जे लाइक़, बाक़ी छा कयईं? हिंदोरनि में लोॾई हा? ऐं मूं दर्जे खून में आयल ही हा, तॾहिं नथी छॾई। ऐं ना तो जहिड़ी के वठे केर? ऐं पंहिंजो बूथड़ो ॾिठो अथई हा, हिटल कपिड़े जहिड़ो। खुदा जी कुदरत आहे। हा हाणे हिन मेसड़ी बि मां न लधो आहे। मां पाण खे कुझु नथी सम्झां, पर तूं हिन बेहूदे खे लगाम ॾे, न त हिन जो मुंहुं फेराए ॿिए पासे करे छॾींदीसांसि। तूं मूंखे घटि वधि थी ॻाल्हाईं? ॻाल्हाईंदसि। तुंहिंजो हक़ कहिड़ो आहे? कहिड़े लेखे में मूंसां मोतबर थी थो ॻाल्हाईं? अखियूं कढी छॾींदीसांइ। तोखे अखियूं कढण सम्झाया? काज़िम जी कावड़ न ॾिठी आहे तो? ओ ये अब्बा आड़ी साड़ी 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 से इलाही कई ने जे आया हा। न त निको खां पोइ नोड़ी विझंदे बि देर कोन कंदई। पाणी कढीस हण हण त मां ॾिसां। हे वठ मां तुंहिंजे अॻियां बीठियां। जे करे हिम्मत अथई त मार मूमल खे। चाची हिन में एतिरी हिम्मत न आहे जो मूमल खे मारे। मूमल मांदी आहे, बांदी न आहे। त पोइ पढ़ कलमो। काज़िम तो ही छा कयो? तोखे ख़बर न आहे त कासिम करन था काने था बुझी तोखे वफ़ा ॾियणो पवंदो। अदा कासिम हे कर, अदा सफर जी कर। अल्लाह के मन सफर। ओ अब्बा सफर पुट अख तो पट। अदा बा अख खोल बा। सफर हिम्मत कर सफर। चाची अम्मा काज़िम के घर में न ॾिसा। वरी ज़फर के अस्पताल पुजाया पोइ काज़िम के सुध पवंदी त कासिम करन था खोरी या मारे।
में भी सॼे मामले की तू जिम्मेवार आहीं। तू चाही थी त हिन घर में फेटड़ो पवे। वो तो तू थी चाही तोखे त रब ही पुजंदो, बाकी मुझे जाए ना है। हल हाणे इहो रब ॾिस त तोखे कीअं थो पुॼे आ। अंधी थींदी आहे, मंडी थींदी आहे, लोली थींदी आहे। ने भागे छोरी घर में मुड़स वड़ा ठांगा करण थी चाहे। हां ऐं आ वेठी आ वेठी ॾिसा त सारा हूंदे तू छाती करी। हां परवेज़ खान वज ताड़े सोघो कयो। निकरां त निबरांस काबिल देर कई आहे। मुंहिंजो मन घूरे जिया हिकु साथ बि हिते रहणु नथो चाहियां। मामे सोराब का किरियल हरकत न करे विधी हुजे। जेका किरियल हरकत कयई त कच्चो ॻीही वेंदो सांस। काबिल जे डर ठॿीअ खे वधीक मज़बूत न करे छॾे। देर थी वई त मामे सोराब खे विथी मिली वेंदी। कुछ भी थियो या कुछ भी कयई तो मामे ऐं मामीअ जी हिकिड़ी कबर ठाहींदुसि। संदसि घर बिल्डोज़ कंदुसि। पुलिस पहुची वारे न हा थॾे ते पतो पइजी वञे हा मामे सोराब खे। सोराब खे मामो चवंदे मूंखे शर्म थो अचे, किरप महसूस थी थिए। काबिल पहुचे को पिलो करे न त छा मां छा थी वेंदो। इन हिकिड़े साबु मां असां अड़जी विया। खे काजी मां कढी असांजे नरड़ में फिटो कयो वियो आहे। केर जबल? बिल्कुल जबल। तू सुर न करेस त सुक थी वञेस सजी उम्र लाए। ने खबर कना जोशना। जबर इन जोशना के छॾ, मुंहिंजी मदद कर यार। तोखे हुन जे इनाम में छेलो अलॻि ॾींदुसि। पूरो छेलो ॾेसि? हा, सॼो जो सॼो छेलो तोखे ॾींदुसि। यार तूं साहब सां ॻाल्हाए। जेकॾहिं नथो छॾे त चवीस केस में नरमी करे त जीअं ज़मानत त थी सघे न। नरमी मुफ्त में न थिएस दादन। मुफ्त में त मूं बि कोन चयो। यार जबल मुनासिब ॻाल्हाए त मुंहुं ॾियां। फिरेस न वाइदो आहे। फिरेस गुड़ाने खबर कना जोशना।